हजार साल पहिरियों जॾहिं दुनिया जो नाशन क़रीब अची पहुतो हे उहो वक़्तु हो जॾहिं चङनि जी किलत ऐं चूतियनि जी वाद हुई। को वक़्तु अची चुको हो जंहिंमें दुनिया खे हिकु अज़ीम दानिश्वर जी ज़रूरत हुई। आख़िर कुछ सालनि खां पोइ इंतज़ार जूं घड़ियूं ख़तम थियूं। करोड़ इंसान मां वांदड़ टेपनि खां अॻोणी ईअं निकितो पियो जीअं नंढड़े ॿार जे वात मां चूपड़ी खसण खां पोइ रड़े। पुट ज़मीन ते पहुतो ई मस त फेसबुक जी आईडी ठाहे बायो में लेजेंड लिखण सां गॾोगॾु इंजीनियर राइटर ऐं बॉक्सर लॻाए छॾियईं। एॾो कुझु पढ़ण बावजूदि ज़ीरो सेंस निकनेम जी जॻह ते लेजेंड लॻाए वियो आहे। बादशाह बुरूस जे ज़माने में मां बादशाह जो वज़ीर हुयो। इहा तानी अड़े वारी ॻाल्हि बि बादशाह खे मां ॿुधाई। दुनिया मूंखे विसारे वेठी तॾहिं मां निकनेम में लेजेंड लॻाए छॾियो। माण्हुनि खे बि त ख़बर पए। या वरी ॼमण बाद हिन जो नालो लेजेंड रखियो वियो। चवंदा आहिनि न जहिड़ा मुंहं तेड़ा मोचड़ा। वाजिद साहब हर ॻाल्हि में यज़ीद खे मौला चई डैंक थोड़े थी वेंदे। ईअं त पोइ जिब्रान रोस्टिंग खे टैलेंट सम्झी टैलेंटेड थी वेंदो। प्रोफाइल में हलंदे ई इंजीनियर राइटर सां गॾोगॾु बॉक्सर लिखियल पे नज़र आयो। हिकु प्रोफेशनल बॉक्सर त थी नथो सघे। छा मतिलबु नंढे भाउ खे घर में विहाणे सां खुटे तूं बॉक्सर थी वेंदे। ऐं सिंध नॉर्मी पोस्टिंग जी तक़रीबन हर पोस्ट ते लाइक कंदो आहे पर सेटलिन जो बूथ केर बि लाइक न कंदो। भला गोॾे मोहंड्रो बि कंहिंखे वणंदो आहे छा? साॻी तरह बायो में राइटर लिखी छॾियो अथई। भला खटमल ऐं उॾई जो ख़ात्मो लिखी करे कोई राइटर थोड़ी थी वेंदो आहे। बॉक्सिंग जी बी जी बि ख़बर न हुजण बावजूदि मोहम्मद अली जी पिक प्रोफाइल ते हणण सां तूं बॉक्सर थी वेंदे। ईअं त मूंखे बि रोस्टिंग नथी अचे। छा मां पोइ केरी मिनाटी जो फोटो प्रोफाइल ते रखी करे रोस्टर थी वेंदुमि? लेजेंड आहे फेबरवरी में ॼाओ आहे छो जो भाऊ पाण थो चए लेजेंड्स आर बॉर्न इन फेबरवरी। पोइ लेजेंड त आहे न फेबरवरी में ॼाओ आहे। छा तव्हां लेजेंड आहियो? हे सभई लेजेंड नथा थी सघनि छाकाणि जो हे फेबरवरी में न आहिनि ॼावा। वाजिद साहब निकनेम में लेजेंड सां गॾोगॾु बॉर्न इन फेबरवरी लॻाए छॾ। असांखे त ख़बर आहे तूं लेजेंड आहे ॿियनि खे बि त ख़बर पए। घर वारनि जो वाजिद सां एॾो प्यारा जीअं अमजद जो पढ़ाई। घर वारनि जो वाजिद सां एॾो प्यारा जीअं बिलाल सुमरे जो नूर फातिमा सां। तॾहिं त निरड़ ते नज़र न लॻण सबबि माण्हू से टिको लॻाए छॾियो अथसि। वाजिद साहब तुंहिंजो बूथ ईअं नथो लॻे त तूं अलाह खां सवाइ ॿियो कंहिंखे बि प्यारो हूंदे। जो कारो अलाह खे प्यारो हेॾे ॾिस ये चप्पल भी तो का सुनी है। सागी तरह दी डी इन वाजिद stands for dank memer. Wajid Ali is so dank. If I say he is having 2 dates, he will not mind. Hope you guys ता पसंद किया वीडियो के तो पूरा था क्यों? वाजू Surprise motherfucker. Surprise, motherfucker. Bye bye.